नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसि तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना जे तस्दीक थियल केसनि जो अंग 2,55,769 ताईं पहुची वियो, जॾहिं त हिकु ॾींहुं में 67 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि, जंहिंखां पोइ फोतियुनि जो अंग 5,386 थी वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जे ताज़नि अखरनि मूजिबि गुज़िरे 24 कलाकनि दौरान 2,165 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। पंजाब में 88,445, सिंध में 1,07,773, खैबर पख्तूनख्वा में 31,000, बलूचिस्तान में 11,239, गिलगित बल्तिस्तान में 1,708, इस्लामाबाद में 14,315, जॾहिं त आज़ाद कश्मीर में 1,688 कोरोना जा केस रिपोर्ट थिया आहिनि। सॼे मुल्क में हींअर ताईं 16,27,939 ॼणनि जा टेस्ट कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।